एक शख़्स लिखो मुफ्ती साहब जेकॾहिं हलाल जानवर जो पेशाब कपड़नि खे लॻी वञे त नमाज़ थी वेंदी या न? इन जे लाइ शरीयत जो उसूल इहो आहे त हिकिड़ी हूंदी आहे नजासत ग़लीज़ा, यानी ग़लीज़ गंदी नजासत। कहिड़ी? इंसान जो पेशाब पाखानो, हराम जानवर जो पेशाब, इहो छा आहे? निजासत ग़लीज़ा आहे। शराब निजासत ग़लीज़ा आहे। हराम जानवर जी गिग वात जो पाणी, इहो बि निजासत ग़लीज़ा आहे। जेकॾहिं इन्हनि शयुनि मंझां का बि शइ कपिड़े खे लॻी वञे सिके जे बराबरि या उन खां वधीक, पोइ उन शख़्स जा कपिड़ा नापाक आहिनि, उनखे धोइणा आहिनि। ॿी आहे निजासत ख़फ़ीफ़ा, यानी हल्की निजासत। उहो छा आहे? हलाल जानवर जो पेशाब। हलाल जानवर जंहिंजो गोश्त खायूं था, खीरु पीऊं था, जेकॾहिं इन जो पेशाब लॻे त उहो बि निजासत आहे, लेकिन हल्की निजासत आहे। उहो कॾहिं नापाक थींदो जेकॾहिं कपिड़े जे कंहिं बि हिसे जे चौथाई हिसे खे, कपिड़े जे चौथाई हिसे खे जेकॾहिं उहो पेशाब लॻी वञे या चौथाई हिसे खां मथे लॻी वञे त पोइ उहो कपिड़ो नापाक आहे। मसलन ही ॿांह आहे न, समूरे कमीज़ खे या समूरी शलवार खे न, जेकॾहिं ही ॿांह आहे, ॿांह जे चौथाई हिसे खे, चौथो हिसो जेसीं अंदाज़ो लॻाए इंसानु भरंदो, एसिताईं जेकॾहिं कंहिं हलाल जानवर जो पेशाब लॻी वञे या इन खां वधीक लॻी वञे त पोइ उन जा कपिड़ा नापाक आहिनि। जेकॾहिं इन खां घटि लॻा आहिनि ऐं उन नमाज़ पढ़ी छॾी आहे त नमाज़ थी वेंदी। घटि लॻल आहे, थोरो लॻल आहे। ऐं इन जो मतिलबु इहो न आहे जेकॾहिं कंहिं शख़्स खे लॻे, ख़बर बि आहे, उनजे बावजूद बि वञी करे नमाज़ पढ़े, इहो ग़लती जी सूरत आहे। जेकॾहिं ग़लती में यादि न रहियो, नमाज़ पढ़ी वियो, पोइ ॾिठो त थोरो जेको आहे पेशाब लॻल आहे, पोइ नमाज़ थी वेंदी। जेकॾहिं ॾिठो अथसि यादि आहे त पोइ अॻ में कपिड़ा साफ़ करे धोए पोइ वञी नमाज़ पढ़े।